पाकिस्तान खे आणींदड़ चवनि था त मुल्क हलाइण जो तरीक़ो या फार्मूलो ॿुधायो, आउं चवां थो त पहिरियां हिन खे हटायो, पोइ ॻाल्हियूं कयो। आसिफ़: असां हिननि खे भुट्टिज़म में सम्झाईंदासीं ऐं ड्रोड़ाईंदासीं। ॿिए मूं अञा हाणे लाहौर में क़दम रखियो आहे। हिननि जी विकेट ते, हिननि जे बॉलिंग ते हाणे छका हणंदुसि। पिशावर कोहाट बनू में JUI जा मेयर अची विया। मर्दान में मेयर ANP जो हूंदो। KPK मकानी चूंडनि में हुकुमरान जमायत PTI खे बदतरीन शिकस्त। JUI अक्सर सां कामयाब। शिकस्त जो एतिरा महांगाई सबबु बणी। PTI सां मुक़ाबिलो हो। हुकूमती वज़ीर इमरान ख़िलाफ़ जी नाअहली लाइ 2008 में दरख़्वास्त दाख़िल। असद केसर जे ज़िले सवाबी में PTI नाकाम। शहरयार आफ़रीदी UC उम्मीदवार बि खटाए न सघियो। पिशावर मर्दान सवाबी में PTI खे वॾा लोॾा। में तरक़ियाती बैंक पाकिस्तान खे कोरोना वैक्सीनेशन जी ख़रीद ऐं मंझंदनि डैम मंसूबे लाइ $25 करोड़ ॾींदी। इस्लामी नज़रियाती काउंसिल पारां सियालकोट वाक़िए जो जवाबदार खे सज़ा ॾियण जो मुतालबो। शहनाज अंसारी क़त्ल केस जे जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त वापसि। अॻूणो चीफ जस्टिस राना शमीम जे हल्फ़ी बयान हाई कोर्ट में पेश। आदम जोखियो जे इलाज लाइ परॾेही वञण दरख़्वास्त। मेडिकल बोर्ड खां रिपोर्ट तलब। नवाज़ शरीफ़ सां डील जी कोशिश में ब्रेक थ्रू न थियो। बरतानिया अख़बार डेली मेल शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ सबूत जमा कराइण लाइ अदालत खां 5 भेरो वधीक वक़्तु घुरे वरितो। टेलीग्राम सर्विस विथहोल्डिंग टैक्स 15 सैकड़ो करण ते गौर। SSP अदालती हुकुम जे 60 खां वधीक अफ़सरनि बरतरफ़ बहाल। कराची में धमाके जी जाइ लाइ 50 माहिरनि खां मदद तलब। सूबाई हुकूमत अञा ताईं सिंध मेडिकल ऐं डेंटल कमीशन न जोड़ी। मेडिकल यूनिवर्सिटी में 50 सैकड़ो मार्कुनि में दाख़िला इंतज़ाम 72 शिकार। ॾखण वेझो मार्जियल नौजवान औरत ऐं मामिलो नओं रुख़ अख़्तियार करियो। कारे इल्ज़ाम में क़त्ल जो शक। अमरीकी ख़ुसूस नुमाइंदो थॉमस जी आर्मी चीफ सां मुलाक़ात। कराची में घुर्बल दस्तावेज़ खां सवाइ कॉलेज में दाख़िला ऑनलाइन। फॉर्म भरींदड़ 10,000 शागिर्दनि खे दाख़िला न ॾियण जो फ़ैसिलो। कॉलेज एजुकेशन खाते दाख़िला पॉलिसी बाबति सभिनी बोर्डनि जे चेयरमैन खे ख़त आणे छॾियो। सखावत खाते खे 7 टंडन जो हुकुम जी इजाज़त मिले न सघी। सरदार चंडियो ब्रांच चंडियो नेब जांच केस में अबूरी ज़मानत 21 ताईं मंज़ूर। पिशावर में जी सीट ते ॿीहर ॻणप करायो। PTI जो मुतालबो। गैर क़ानूनी अदावतनि जो न बिल्डिंग अथॉरिटी ख़िलाफ़ केस दाख़िल। ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म करे। वली मोहन शाह में शहरा ते धरणो जारी। शहीद मेमून केस में इबरार शाह अदालत में पेश। लाड़काने मुबीना मुखालिफ़ मार्जियल राजू मर जे वारसनि धरणो। पुलिस कड़की पे लठेबाज़ी गिरफ़्तार। अॼु जी अख़बार काविश 21 डिसंबर तव्हां ॿुधी ॾिसी रहिया आहियो। पेश कजनि जूं चंद ॿियूं ख़बरूं। टंडे गुलाम दर वेझो सूसकी काट कल्टी औरत 7 ॼणा फोत। बाडे में दुकान मां सामान चोरी। हिकु नौजवान खां फुल लुट। रोड़ी वासन रेलवे पुलिस जी ज़्यादती ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं मुज़ाहिरो। कंबर पुलिस जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। 8 जवाबदार गिरफ़्तार। कंडियारे वेझो किराने दुकान खे बाहिस समूरो सामान सड़ी। बठेरो जा अक्सर रोड तबाह। प्यादा हलण में मुश्किल बणियल आहे। शहरी मुश्किलातूं। दरियाखान मरी में चौपाई माल मुख़्तलिफ़ बीमारियूं माल में परेशान। लाड़काणे में मुख़्तलिफ़ धुरियूं पारां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो। घोटकी भरिसां माल जी वाड़े मां टे में चोरी। मज़ामत शहर गदा ख़ासि तबियत में सुधारो न आयो। इलाज लाइ अपील। टंडवान खान में क़बर लाश कढण वारो मामिलो। ॿीहर क़बर कुशे जी दरख़्वास्त। सकण भरिसां नामालूम गाॾी जी टक्कर में रोड क्रॉस कंदड़ नौजवान फौत। पीरगोट में ॻोठाणी जे 62 ज़ियादतियुनि ख़िलाफ़ पाण सरेंडर जी चिता। टंड गुलाम हैदर वेझो भिरिया रोड वेझो मोटरसाइकिल में टक्कर। नौजवान फौत 3 ज़ख़्मी। कंबर में शोरूम मां 2 लख रुपयनि जी रोक रक़म ॿियो सामान चोरी। सोहाल में लाॻापियल अख़्तियारनि जी मुबीना नाअहली। शहर गंदगी में चढ़ियल। कोटड़ी में टैंकर जी टक्कर में नौजवान फौत। ड्राइवर छॾे फरार।
खैरपुर भरिसां ट्रक जो मज़दा खे टक्कर, गाॾी तबाह, टैंकर ड्राइवर सख़्त ज़ख़्मी। मेड़ वापार जा कातिल गिरफ़्तार न थिया, वापारियुनि डीआईजी सां मुलाक़ात। आमनपुर भरिसां पुलिस चढ़े 3 फुरो मोटरसाइकिलूं हथ, 2 शकी जोड़ीदार। अतार डॉक्टर ख़ूबसूरत शाइर हुर तहरीक जो अहम किरदार फ़कीर मोहम्मद हाशिम निज़ामनि लाॾाणो कयो। तगवाणी भरिसां मोटरसाइकिल गॾ में टक्कर। अमनपुर में गंदो पाणी निकाल न थी सघियो, हर तरफ़ खां गंदगी जा ढेर, एहतिजाज।